अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अलियसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। ऐं पंहिंजे पुराणनि ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़नि जो बि आज़ाद शाकिर ऐं अहसानमंद आहियां जो मुंहिंजे चैनल खे ॾिसनि ऐं ॿुधनि था। व्यूज़ तमामु घणा था अचनि, पर हिकिड़ी गुज़ारिश कंदो हलां त लाइक्स बिल्कुलु कोन थियूं अचनि। बराए महिरबानी जॾहिं ॿुधो बि अथा त लाइक ज़रूरु कंदा कयो त मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई थींदी ऐं आउं जो शाकिर ऐं अहसानमंद रहंदुसि। किताब आहे प्यासी धरती रमदा बादल। नाविल निगार सिराज। किस्त 7। हुनजे मन में ऊंदहि दत हयो पई हुई। उन जे ऊंदहि में कई पाछोला हुआ, ख़ौफ़, बेवसी ऐं नफ़रत जा पाछोला, जंहिंजो असुलु जिस्म हिन जे पहुच खां ॿाहिरि हो। रखी रखी उहे पाछोला दत हाणा पाण वहीणा हिन जे अखियुनि जे लुड़कनि जे धुंध में यारूअ जो लाश बणिजी थी विया, जंहिंजी हिकिड़ी अखि अञा ताईं हिन खे घूरे रही हुई। हिन अखि में निहारणु, कुझु ॻोल्हणु, कुझु सम्झणु, कुझु पढ़ण जा ॾाढा जतन कया, पर उहा पिंड पण अखि हिन खे कुझु ॿुधाईंदे बि ख़ामोश हुई, कुझु सम्झाईंदे बि बेसमझ हुई, कुझु ॾेखारींदे बि बेनूर हुई। जॾहिं का सम्झ का परूड़ हिन जे ज़हन में जाग बणिजी आई, तॾहिं हुन अखि जी माणकी मथे छिकिजी बेनूर पहण बणिजी वई। उन वक़्तु हिन कंजीअ जे वटीअ जहिड़ो आवाज़ु ॿुधो, आई आउं घोरी वञाए, अखियूं त खोल। माई मूंखे त अची उहो वहम वेठो त तूं वञी अलाह खे परतीअ। महिरूअ अखियूं हरे हरे खोलियूं, पर साम्हूं वेठल ज़ाइफ़ां ते नज़र पवंदे ई वरी ज़ोर सां बंदि करे छॾियईं। हिन जे दिलि में वरी सीर पइजी वई। उन सीर मां छुटंदड़ रतु हिन जे अखियुनि में लुड़क बणिजी आयो। रन कुटण। हिन खे पंहिंजा उहे चहल लफ़्ज़ यादि आया। हिन खे यकीन आयो त उहे लफ़्ज़ हिन खे रुॻो यादि आया या हिन जे चपनि वरी चई ॾिना, छोरी मूंखे जेकी गारियूं ॾियणियूं हुजनि से ॾेई वठि, पर रब जो पलांद अथई, अखियूं त खोल। तूं जे ईअं साणी थी पई हूंदीअ त रहिसु नंढो, मुंहिंजो चोट पटे असुलु उघाड़ो करे कढंदुमि। महिरूअ जे अखियुनि में लुड़क घणो वक़्तु जाले न सघिया ऐं छपरनि जा बंद टोड़े हिन जे गलनि खे उरांगण लॻा। आई मुठी छो पई पंहिंजा गच गारी, जेकी थियणो हो सो थियो, पंहिंजे कए जो न को वेझ न को तबीब। जे मुंहिंजी मञो हा त न की रेस कावड़जनि हा, न की अहिड़ा हाञा थियनि हा। हाणे ईअं ऊंधी मंझी करण सां को यारू वरी जहिड़ो कोन थी पवंदो। रईस वॾे ते चयो त पवरनि पंहिंजी पाण सां कई आहे। जे सऊं सवाटो सिंग ॾियण लाइ हा कनि हा त हरू भरू माण्हुनि माण्हू जो को हिन खे शौक़ु कोन हो। हाणे उथ, इहे नखरा कोन था ठहनि, अचे हा ही पाणी पी, पंहिंजो जी सॼो कर त आउं वञी रेस नंढे खे ॼाण करे अचां। 2 ॾींहं 3 रातियूं हराम जो आराम कयो हुजेसि। जेॾी महिल अचे त पुछे त भला जे नथी होश में अचे त शहर खां दाख़्तर खे वठी अचां। असुलु सुख फिटो पियो अथसि, ॾाही थी हाणे अंगल छॾ। कंजी जे वटीअ मां उथंदड़ उहे लफ़्ज़ मुतरकनि वांगुरु हिन जे दिलि में कोहराम मचाईंदा रहिया, पर हाणे हिन जे अखियुनि मां वहंदड़ लुड़क बंदि थी विया। हिन जूं मुठियूं भीड़जी वयूं, नफ़रत ॻंढ बणिजी हिन जे निड़ीअ में फासी पई। हिन जी दिलि अजीब रफ़्तार सां धड़कण लॻी। हिन जे कननि में रतु फूकजी दड़ियाणण लॻो। हिन जे कननि मां ॼण धुआं निकिरण लॻा ऐं पोइ हिन में अलाए किथां ताक़त आई। हिन छाल ॾेई पंहिंजा 2 हथ खणी ज़ाइफ़ां जे ॼुंडनि में विधा। महिरू ॼण छिती थी पई। हिन जे बाज़ुनि में जेतिरी सघ हुई उन सां हिन जे ॼुंडनि खे पटींदे धुंधाड़ींदी रही। संदसि चपनि ऐं ॾंदनि मां बार बार उहे लफ़्ज़ चीरजी निकिरंदा रहिया, रन कुटण, रन कुटण, रन कुटण। आई मुई कहिड़ो जिन पियई, छॾ मुंहिंजे ॼुंडनि खे, अड़ी घोड़ाड़े। हुन जे चीटुनि ॼण महिरूअ जे नफ़रत खे का नई महमेज़ ॾेई छॾी। यारूअ जो रतु हिन जे अखियुनि में लही आयो। हिन खे ईअं ॼुंडनि खे छिकींदे हिन खट खां हेठि टप ॾिनो। माई गेलजी छिकजी अहिड़ीअ तरह ऊंधी लड़की पई जो संदसि धड़ खट जे पेरांदीअ ते हो ऐं संदसि सिसी खट जे पाॻे ऐं एस जे विच में लड़कियल हुई, पर संदसि वार महिरूअ जे हथनि में सोघा हुआ। महिरू पूरी ताक़त सां वारनि खे हिकु झटको ॾिनो त घुंडीदार वारनि जो हिकु मुचो संदसि हथनि में अची वियो।
उहा थाॿिड़ जी पोयां किरी पई। उन वक़्तु हिन दांह ॿुधी, अड़ी अल्ला अड़ी अड़ी मरी वियसि घोड़ा। मेहरू पाण संभाले उथी ऐं अखियुनि जे धुंध खे झटकींदे ॿई हथ खणी माईअ जे निड़ीअ में विधाईं। हिन खे घोघा ॾींदे माईअ जो कंधु मथे खणी संदसि मथो ज़ोर सां खट जे पागे सां हणंदे पहिरियों भेरो ज़ोर सां रड़ कयईं, रन कुटण। खट जे पागे सां माईअ जे मथे टकिरजण सां दबड़क जो गिघो आवाज़ हिन ॼण ॿुधो अणॿुधो करे छॾियो ऐं वर वर करे हिन जो मथो पागे सां हणंदी रही। रन कुटण, रन कुटण जा लफ़्ज़ ॼण हिन जे ज़ुबान में चिंबिड़ी पिया हुआ। ओचितो हिन जा हथ बीही रहिया। माईअ जे मथे मां फुटी निकिरंदड़ रत जी आलाण महसूसु करे ॼण पाण ई पाण बीही रहिया। हिन खे यकीन न थे आयो त उहो रत हो। अजब ऐं हैरत मां हिन हथ माईअ जे सिसीअ मां कढी पंहिंजे साम्हूं आंदा। ॻाढ़ो ॻाढ़ो घाटो कारसुरो रतु हिन जे हथनि जे तरियुनि मां हिन खे घूरणु लॻो। उहो रतु ॾिसी हिन खे पंहिंजे भाउ यारूअ जो चेचो ॻाढ़ो रतु यादि आयो। उहा यादि ईंदे ई हिन जे टंगुनि मां सत छॾाए वियो। हिन जे पेट वरनि में को जज़्बो उबड़को बणिजी उभरियो ऐं हूअ उते ई वेही आत ॾियणु लॻी। हिन जो सारो वजूद ॼण ॿाहिरि अचण लाइ आतो हो। लुड़कनि जो अहसासु हिन जे अंदरि उथंदड़ भवाटियुनि में समाइजी वियो। उन ई धुंध मां हिन माईअ जे बेसुध मढ़ ॾांहुं निहारियो। ही मूं छा कयो? इहो सुवालु हिन जे निगाहनि में पोसिरणु लॻो। हिन जे दिलि में हिकु वॾो ख़ाल पैदा थी पियो ऐं पोइ उहो ख़ाल हेठि लही हिन जे पेट में हिकु उजाते ख़ौफ़ जी खॾ बणिजी वियो। हिन जी दिलि चाहियो त उहा रांभाट करे रोए, ओछंगारूं ॾेई सुॾका भरे पार कढे, यारू मुंहिंजा भाइड़ा यारल, मुंहिंजा अदल। पर हिन खे ईअं महसूसु थियो ॼण हिन जे अंदरि का शइ मरी वई, जेका हिन जे पंहिंजे वजूद जो हिकु हिसो हुई। ओचितो हिन परे खां ईंदड़ कदमनि जी आहट ॿुधी हिन जे समूरे जिस्म में का खिवण खिड़ी वई। हिन खे रफणी वठी वई। ॾिनल हणीअ जियां हिन हेॾां होॾां निहारियो। खट ते ज़ाइफ़ां जे अजरक ते नज़र पियसि। झपट हणी अजरक खणी पाण खे उन में वेड़े हिन दरवाज़े खां ॿाहिरि लूह पाती। साम्हूं वॾो अङण हो। अङण अॻियां ॾेढी हुई ऐं ॾेढीअ खां ॿाहिरि उन ते हिन सोचण में न थे घुरियो। अङण टपी जॾहिं मेहरू ॾेढीअ में पहुती तॾहिं हिन जे टंगुनि मां साहु निकिरी वियो। हिकिड़ो दनेर मुड़सालो हिकिड़े मुड़े ते वेठो हो। दर खे ताकी चढ़ियल हुई ऐं दर जे ओट में हिकु बंदूक ऐं हिकिड़ी कुहाड़ी रखियल हुई। भाई बाबा केॾांहुं? हिन चवणु चाहियो त ॿाहिरि, पर हिन जे चपनि मां को बि आवाज़ न निकितो। हिन जे निड़ीअ में हिन जे साह जी ॻंढ ईअं अटकी पई जो हिन जो हेठियूं साहु हेठि, मथियूं साहु मथे रहिजी वियो। पोइ हिन पंहिंजे पोयां कंहिंजे साह जो हांबारो ॿुधो। ॿिनि थुल्युनि सगारियुनि ॿाहुनि खणी हिन खे भाकुर में मथे खयूं। कोड़कीअ में फाथल पखीअ वांगुरु उहा उन्हनि ॿाहुनि में फथण न लॻी। उन्हनि ॿाहुनि जी सघ खां वधीक हिन खे उन्हनि ॿाहुनि जे वारनि जो अहसासु थियो ऐं हिन खे जीप जे स्टेरिंग जे चौधारी वकोड़ियल वारनि सां झिंझियल ॿाहूं यादि अची वियूं। रहिस तव्हीं हलो अंदरि, ॿाहिरि जी का ॻणती न करियो। दनेर मुड़साले जो आवाज़ जो पड़ाॾो महिरूअ उन महिल ॿुधो जॾहिं रहिस नंढो ॾेढीअ खां मुड़ी पधर में पहुतो। हाणे हिन जे खंभड़ाटियुनि पाण पतोड़नि बि छॾे ॾिनो। डपु अजरक जी ओॼी जियां हिन जे वजूद खे वेड़ींदो वियो ऐं हया सुॾको बणिजी हिन जे दिलि खे लोढ़े वियो। पर पोइ ओॾी महिल हिन पहिरें फ़ैर जो आवाज़ु ॿुधो।